आर्टिकल 63 नज़रसानी केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। जेके वकील रहिजी विया आहिनि उन्हनि खे सुभाणे ॿुधंदासीं। चीफ जस्टिस जो इहो चवणु आहे। जस्टिस मंसूर जो इंतज़ारु कयो पर संदसि इनकार खां पोइ असां वटि को बि ऑप्शन न बचियो। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में आर्टिकल 63A नज़रसानी ते ॿुधणी थी। ॿुधणी जी शुरूआत ते PTI जे वकील अली ज़फ़र बेंच ते एतराज़ उथारियो। चीफ जस्टिस खेसियो त तव्हां वेही रहियो, तव्हांखे बाद में ॿुधंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी नज़रसानी जी हिमायत कई। मां नज़रसानी जी मुखालफ़त करे रहियो आहियां। अली ज़फ़र जो इहो चवणु हुयो। चीफ जस्टिस चयो त जेके माण्हू सियासी पार्टियूं तब्दील कंदा रहंदा आहिनि उन्हनि खे ज़िम्मेवार सम्झियो था या न। फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कंदड़ जज या बाज़मीर हूंदो या न हूंदो। काज़ी फ़ाइज़ ईसा जो अहिड़ो चवणु हुयो। असां केरु थींदा आहियूं इहो चवण वारा त तव्हां बाज़मीर न आहियो। चीफ जस्टिस जो इहो चवणु हुयो। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। आर्टिकल 63A नज़रसानी केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे।